सलाम अलैकुम दोस्तों, कड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? उमेद कयां पियो सभु दोस्त ठीकु ठाक हूंदा। दोस्तों अॼु के नए वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। कुझु महीना पहिरियां दर्दनि जी देस नाले सां हिकु ड्रामो रिकॉर्डिंग थी रहियो हुयो। हिक खां ॿ खां टे ताईं प्रोमा बि KTN ते हिन ड्रामे दर्दनि जी देस अची चुका हुया। काफ़ी दोस्तनि खे इंतज़ारु हो त कॾहिं ड्रामो ही हलायो वेंदो। दोस्तों पर आख़िरकार दर्दनि जो देस हिन महिल ताईं KTN ते न अची सघियो। छाजे करे कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि, आख़िरकार कॾहिं ही ड्रामो KTN ते ईंदो, हलंदो या न हलंदो, अॼु सभु कुझु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढड़ी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल ते आया त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, लाइक कंदा, तव्हांजो वधीक टाइम वेस्ट न पिया कयूं। हलियो पिया मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों कुछ महीना पहिरियां दर्दनि जी देस KTN ते रिकॉर्डिंग थी रहियो हुयो। कंप्यूटर जी ख़राबी सबबु हिन ड्रामे जूं 50 खां 60 ताईं किस्तूं सड़ी चुकियूं आहिनि। हिन जे करे दर्दनि जो देस न पियो हले KTN ते। हिन ड्रामे जी वराए रिकॉर्डिंग थी रही आहे। तमामु जल्द ही ड्रामो KTN ते तव्हांखे ॾिसण में ईंदो ऐं हीउ ड्रामो दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हलंदो। काफ़ी दोस्त चवनि पिया त हीउ ड्रामो बंदि थी वियो आहे, पर दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो बंदि न आहे थियो ऐं ख़राबीअ सबबु रिकॉर्डिंग जूं किस्तूं सड़ी चुकियूं आहिनि। उन जे करे हीउ ड्रामो न पियो हले। दोस्तों अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा विसारींदा।